नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडो ग़ुलाम हैदर में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान जे नाले वारी ज़राइत ॿिज ऐं ज़री दवाउनि जी कंपनी सनक्रॉप पारां आबादगारनि में जदीद टेक्नोलॉजी जे ज़रिए वधीक पैदावार हासिल करण जे हवाले सां अंसारी शुगर मिल्स स्टॉप ते हिकु शानदार सेमिनार मुनक़द कयो वियो आहे, जंहिंमें आबादगारनि बाबू इरशाद अली, वॾेरो अली मोहम्मद मला, खलील अहमद लिगारी समेत आबादगारनि हारिन वॾे अंग में शिरकत कई है। इन मौके ते सनक्रॉप कंपनी के जनरल मैनेजर वकार अहमद शमशीर, रीजनल मैनेजर इलियास कुरैशी, एरिया मैनेजर अला बख्श भट्टी ऐं ॿियनि सिख्या ॾींदे चयो त सनक्रॉप कंपनी तरफां समूरे सिंध जे आबादगारनि खे आगाही लाइ सेमिनार मुनक़द कया पिया वञनि। सारियाली फसल में सनक्रॉप कंपनी जा ॿिज ऐं ज़री दवाऊं इस्तेमाल करे वधीक पैदावार हासिल करे सघिजे थी। हिन चयो त ज़राइत तमामु अॻिते निकिरी चुकी है, असांखे बि घुर्जे त जदीद टेक्नोलॉजी ज़रिए वधीक पैदावार हासिल करियूं ऐं लाड़ पट जा आबादगार डिमांड ॿिज 120 मण फी एकड़ पैदावार हासिल करे खुशहाल थी सघनि था। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।